शेख अब्दुल्ला शामी खां रिवायत आहे जॾहिं आउं सैयद अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो हम जमायती हुअसि तॾहिं हिकु ॾींहुं असां हिकिड़े वासिल बिल्लाह जी वाखाण ॿुधी ऐं गॾिजी हुन जी मुलाक़ात लाइ रवाना थियासीं। असां सां हिकु टियों संगती बियो। राह हलंदे असांजे साथी चयो आउं हिन दरवेश खां हिकु सुवालु पुछंदुसि जंहिंजो जवाबु हू ॾेई न सघंदो। मूं बि ख़्यालु कयो त आउं हिकिड़ो सुवालु कंदुसि, यकीनन हू उन जो जवाबु ॾींदो, पर शेख अब्दुल कादिर ख़ामोश रहियो। जॾहिं असीं हुन बुज़ुर्ग वटि पहुतासीं तॾहिं असांजे सुवालु करण खां अॻु ई हुन असांजे रफ़ीक खे मुखातिब थी चयो, तो भाइयो त असीं तुंहिंजे सुवाल जो जवाबु न ॾेई सघंदासीं, सो ॿुध तुंहिंजे बदन मां हिकिड़ी बाहि निकिरंदी जा तोखे जलाए जलाए ख़ाक करे छॾींदी। पोइ मूंॾां मुंहुं करे चयाईं, तो असांजे जवाब लाइ यकीन रखियो हो, तंहिं करे तो लाइ दुनिया जी हर का शइ हाज़िर थींदी, तूं वॾो दौलतमंद लेखियो वेंदे। पोइ सैयद अब्दुल कादिर खे हथु वठी पंहिंजे भर में विहारे चयाईं, तव्हां असांजे अदब जो लिहाज़ रखी को ख़्यालु न कयो, सो ख़ुदा ताला बि तव्हां खां ख़ुशि आहे, तव्हां जल्द ई वलियनि जा सरताज थींदा। उन दरवेश जो चवणु लफ़्ज़ ब लफ़्ज़ पूरो थियो। असांजो रफ़ीक हिकु यहूदी छोकिरी ते आशिक़ थी उन सां शादी करे दीन ईमान मां ख़ारिज थी दोज़ख जो वारिस थियो। मूंखे ख़ुदा दौलत ॾिनी ऐं दुनिया जी हर का नेमत मौजूदु करे ॾिनाई ऐं हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे उहो दर्जो अता कयाईं जंहिं जहिड़ो ॿिए कंहिं वली या गौस खे न बख़्शियाईं ऐं न बख़्शींदो।